अस्सलाम वालेकुम, ससी थी ॻाल्हायां। जी फरमायो। कहिड़ी थी ॻाल्हाईं? ससी ससुई जी। अल्लाह ससुई कुंडल इहो वाह वाह थी वई बस। किथां था ॻाल्हायो? कराची। कराची में ससुई। पोइ हाणे छा थींदो कुंडल जो? तव्हां मोबाइलिंग जी सर्विस जे बारे में पुछो न सर। हा असां चऊं था। हेलो जी 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 फरमायो। असांजी मोबाइल ख़राब थी विया सर। कहिड़ी मोबाइल? मोबाइल असां वरिती आहे नोकिया जी 1280 वरिती आहे। जी उहा ख़राब थी वई आहे। मोबाइल बि नई आहे, प्रिय सां मुलाक़ात बि नथी थिए पई। असां हाणे छा करणु घुरिजे इन जो? पोइ तव्हां मोबाइल शॉप वारे वटि वञो। मोबाइल वारे वटि वञूं था त उहो चए थो वरी ॿी वटि वरी पैसा भरे ॿी थो वठी जाए, टीं त वठी आयो आहे। पोइ माज़रत सां सर असां मोबाइलिंग जी सर्विस जे बारे में ॿुधाईंदासीं। ॿियो कुझु पुछणु चाहियो मोबाइलिंग जी सर्विस जे बारे में? बता सर्विस जी ॻाल्हि कयां थो पियो त सिंगल पिया आहिनि, हर शइ आहे, काल वञे थी पहिरीं टून वञी पोइ वरी बंदि थी वञे, कूट कूट थी करे। जी इहो छा चकर आहे? कीअं थींदो कमु? हणूं था हिकिड़े जो खणे थो टियों कंहिं महिल वरी वार्स खणी वेठा न, असां त वेलम पइजी विया। इन ई नंबर ते था ॻाल्हायो था? न नंबर ॿियो आहे। नंबर फरमायो। नंबर 0304 44 64 482। सिम कंहिंजे नाले हुई? सिम नाले त मुंहिंजे घरवारीअ जे आहे। पोइ कॉल अचण में छा थी मसलो करे? मसलो इहो आहे त पोइ कूट कूट करे कंहिं महिल वरी चए थी बसरों पादरू त असांजा माइट आहिनि मुंहिंजो, तूं चओ हुन में छा आहे। ऐं सिम त तव्हांजी घरवारी जे नाले ते आहे? हा हा नालो छा अथनि हुननि जो? नालो हुनजो आहे गुलाम फरीद। न इन जे नाले ते न आहे। हा जी पोइ कंहिंजे नाले सां तोखे सॼी ख़बर आहे, वारो कर मदद कर का। जी मां न ॿुधाए सघंदमि। बाक़ी सिम एक्टिव आहे, कॉल अचण वञण में रिकॉर्डिंग अगरि आरजी तौर पे बंदि थी चवे हा ईअं कुझु चवे थी? ॿियो त कुझु कोन थी चइजे, ईअं कुझु ॾसे त पोइ घटि कयांसि। अलबत्ता इहो वक़्ती कंजक्शन इशू आहे, थोरी देरि खनि रखी करे पोइ ट्राई करे ॾिसिजो। सही आहे? हाणे ईअं थोरी देरि त हड़ई थो चवनि पिया, असां त वेलम पइजा ॾिसी को वारो करे को हिम्मत कर। कुझु बि न आहे सर, हितां सिम एक्टिव आहे, सभु कुझु परफेक्ट आहे। ठीकु आहे? गर्मी आहे, बिजली बंदि आहे, असां वरी चार्ज किथां कयूं? असां त पोइ त मरी वियासीं। ॿियो कुझु पुछणु चाहींदो सर? ॿियो असां पुछण छा था चऊं? बसि ॻाल्हाए वेठा वेठा कचहरी कयूं था। ॻाल्हि इहा त यार सिम जे बारे में कुझु चऊं था त असांखे जे सही जे तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी, कुर्ब एहसान थींदा, लख लाइक़। बिल्कुलु सही आहे। सिम में कोई मसलो न आहे ऐं एक्टिव बि आहे। हा बा वीडियो ॿुधो जी इहो वीडियो सिस्टम आहे तो नथी हलाए पई वीडियो पे। पोइ वीडियो छा पिया खोलियो वीडियो में? वीडियो में खोले इहो राग माल वालो इहो जेको राग बाग आहे इहो मुंहिंजो ॿुधऊं को गानो को शानो। पोइ तव्हांजो मोबाइल कहिड़ो आहे? मोबाइल असांजो इहो 1280। पोइ 1280 में हिन में इंटरनेट त न हलंदी आहे? ॿियनि सभिनी जा हलनि था। फौजी चाइना सर माफ़ कजां। चाइना मोबाइल में अगर इंटरनेट जी सहूलियत बहाल कराईंदो त हलंदी न, क्योंकि न ही तव्हांजी इंटरनेट जी सहूलियत न आहे बहाल। हा इहो एंटर जेको आहे इहो असांखे थोरो सम्झाए त कीअं थींदो कमु हिन एंटर जो? हितां खोलबी आहे सर्विस खे ऐं सेटिंग मोकिलाइबी आहिनि, सेटिंग खे सेव करे पोइ तव्हां खोले ॾिसंदा आहियो। पोइ हाणे खोलिया या न? हा पोइ खोल न खोल हाली न खोल जा परे आहे। चलो ठीकु आहे सर। सही आहे? ॿुध ॿी कहिड़ी ॻाल्हि ॿुध सर जी ॿियो हिकिड़ो नंबर आहे जी उन जे जेको आहे सिर्फ़ु हिक ई माण्हूअ जी कॉल वञे थी, ॿी कंहिंजी नथी ओॾाए वञे। इहो छा चकर आहे? माज़रत सां मीयर ॿुधायो। 0303 जी 2468 जी 770। जी इन में छा मसलो आहे? इन मसइलो इहो आहे त हिकिड़ो ई माण्हू आहे जेको हुन सां ॻाल्हाए थो, असांजी कॉल हुन ॾे वञे नथी। इहो छो? उहो हू ॻाल्हाईंदा असां ॾोह कयो था। सिम कंहिंजे नाले हुई? सिम नाले फाज़िल खान। जी फाज़िल जिसकानी वारो कंजर माण्हू आहे। मोहम्मद शरीफ सॉरी माफ़ कजां। सर माज़रत सां तव्हां हिन मोबाइलिंग जी सर्विस जे बारे में पुछो। इहो मोबाइलिंग त आहे न मासी। हा पोइ सिम एक्टिव आहे, हिन में कोई मसलो न आहे। तव्हां पहिरियां सिम में बि इहो ई प्रॉब्लम चयो हुयो, हिन वारी सिम में बि कोई मसलो न अथसि।
ऐं नालो बि सही कंफर्म नथा कयो। कंहिंमहिल आवाज़ नथो अचे। हाणे हो ॻाल्हाईंदा असां ॾिसूं था पिया रब्ता लॻा पिया अथनि असां ई परे थी वञे शकल कुतो हूंदो आहे परे वेठा आहियूं। जी पोइ कहिड़े शहर में आहियो? शहर सखर। ऐं केतिरी देरि खां मसलो पियो अचे इहो? इहो मसलो एतिरो थो थिए जीअं घंटा घर खां वठी निमकी चाढ़ी। बाक़ी सर हिते कोई अहिड़ो मसलो न आहे, ठीकु आहे, वक्ती कंजंक्शन इशू अथव। न तकलीफ़ अथई त ॿुधाइजां मसलो त असां लाइ भई न सही आहे सर। अलाए सही कोन्हे असां त चऊं था त सही थी वेंदा अथई भलो आहे इन जे करे कॉल कई अथऊं। सर एक्टिव आहे सिम, कुझु बि हिन में मसलो कोन्हे, कॉल अचे वञे सही थी, हिते कॉल डिटेल में बि चेक कयो आहे। ॿियनि जी त कॉल अचे वञे सही थी, मुंहिंजे लाइ मसलो आहे हिकु लाइ। न सर ईअं हूंदो न आहे, तव्हां कॉल करे ॾिसो। ठीकु आहे हाणे कीअं छॾियां वेलम पइजी विया। सही आहे सही न आहे न हाणे इहो ठाहे ॾियो असांखे। सिम एक्टिव आहे, मां तव्हांखे वरी ॿीहर ॿुधाईंदमि। तव्हां पहिरीं सिम जे बारे में बि चयो, हालांकि सिम कुझु बि न हुई। न कुझु बि अथसि पर इहो एॾो को करीं कल्याण त असांजो को करे ॾे कमु त पोइ त तुंहिंजी महिरबानी थी वई। बाक़ी तफ़सीलात में सुपरवाइज़र ने कॉल ट्रांसफर कया, उन्हनि खां पुछी वठिजो। कंहिंखां पुछूं? चवां थी सर इन में तव्हांजे सिम में कोई मसलो कोन्हे। हा हा मोबाइल कॉल करनी महिरबानी।